सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। हाँ भक्त, हाणे असांखे पहिरें खां वधीक होशियारी करणी पवंदी। जे मीर नवाब खान सां मिली आहे न, हिमल हुन जी ताक़त ॿीणी थी वई हूंदी। दुआ खपे तुंहिंजी चाचा साईं। दुश्मन ॿीणी ताक़त सां न, हाणे चौणी ताक़त सां हिते अचनि, लाशनि जा ढेर लॻाए छॾींदुसि, पर दुश्मन खे ॻोठ में दाख़िल थियणु कोन ॾींदुसि चाचा। खून खराबो त मां बि नथो चाहियां नवाब खान, मूंखे बसि पंहिंजो दोस्त वापसि घुरिजे। पर जेकॾहिं उन्हनि घणी गेल कई न त उन्हनि खे बख़्श कोन कबो। हीअ सभ खां पहिरीं पंहिंजे हमराह खे आज़ाद कराइण लाज़मी आहे। तव्हां जेकॾहिं थोरी बि जल्दबाज़ी कई न त मामलो बिगड़ी सघे थो। सोढ लॻे त मां बहावल जे बगल मां ईअं अकेलो ई कढी सघां पियो, पर पोइ बि जोड़ में अकबर खे वठी थो वञां। बाक़ी तव्हां ॻोठ खे होश करे संभालजो, छो त मां शेर अली खे होश खां कढी आयो आहियां। पोइ कुझु न कुझु गंद ज़रूर कंदो। इन्हनि ॿिन्ही जरकनि खे केसि ताईं तूं बेवकूफ़ बणाईंदी रहंदी? अॼु ॿिन्हिनि मथां इहो ई ज़ोर रखंदासीं। जेसि ताणी मुंहिंजो ॾाज मुकमल नथो थिए तेसि ताणी असां शादी जी तारीख़ कोन ॾींदासीं। ठीकु आहे मुंहिंजी भेण, मां बि कोशिशि कंदसि ऐं तूं बि कोशिशि कजांइ। ॿिन्ही खे पोइ टारींदा रहंदासीं। मोह खगो मरण ते आहे, पोइ बि शादी जा ख़्वाब थो ॾिसे। काथे ईअं न थिए जो मां चाचा बहावल खे पूरो कयां ऐं मीर तव्हांजे हथनि मां बची वञे। मीर कॾहिं बि ज़िंदा कोन बचंदो, हिन ॻाल्हि खां तूं बेखौफ़ रह। त पोइ ठीकु आहे नवाब खान, मां हलां थो। तव्हां पंहिंजे हमराहनि खे पूरी तयारीअ सां मोकिले छॾिजो। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा।